ही ॻोठ मुंहिंजो ॻोठ आहे ऐं आउं हिन ॻोठ जो आहियां। हिन ॻोठ में रहंदड़ सभु माण्हू मुंहिंजा माण्हू आहिनि। अव्हांजो दिमाग़ ख़राब थियो आहे। सरकारी ऑफिसर के साथ धमकियूं ॾियो। हलो हितां उथो। असां हलूं था इंजीनियर साहब। जेकॾहिं असांजे दरख़्वास्त जो नोटिस न वरितो वियो त पोइ पंहिंजी मुलाक़ात हिते न कंहिं ॿी जाइ ते थींदी। कंहिं ॿी जाइ ते, सम्झो था न? सिंध में वॾेरनि, कामोरनि, कोटनि, जमाल जहिड़े टोलनि खे वंग विधा आहिनि। मुंहिंजो इहो ख्वाबु हो त मां तोसां गॾु हिननि खेतनि में अहिड़ी आज़ाद फिज़ा में घुमां जिते हर चेहरे ते ख़ुशी ऐं ख़ुशी हुजे। त थी वियो न तुंहिंजो ख्वाबु अॼु पूरो। ॻाल्हियुनि वक़्तु त हर कोई गॾु हूंदो आहे, पर कमु पवे त कल पवे न दा। अॻे ई चयो हो जमाल त वक़्तु अचण ते ही सभु तोखे अकेलो छॾे वेंदा हलिया। हुकुम कर वॾा त वेढ़ायूंसि तॾा ऐं खणायूंसि लॾा। पर तव्हां वटि त कानून जी ताक़त मौजूदु आहे। जेकॾहिं तव्हां कानून न कर। कहिड़ो कानून? छाजो कानून? हिते अगल खां हिकिड़ो ई कानून आहे जो ॾाढो सो बाबू। मिट्टी असांजी माउ आहे वॾेरा। उनजी उञ हाणे असां खां बर्दाश्त कोन थींदी। जॾहिं थी ॿुधा तूं मुंहिंजे घर पियो अची, जॾहिं थी ॿुधा तूं मुंहिंजे घर पियो अची, कंदी कहिड़ा पोइ मां सिंगार आहियां, कंदी कहिड़ा पोइ मां सिंगार आहियां, हो तोखे नथी ॿुधाए सघां, हो जानियो हो तोखे नथी ॿुधाए सघां। ऐं तूं वरी हुननि जा ॿार थो पढ़णु चाहीं त जीअं पढ़ी लिखी हू ऑफिसर थी वञनि। न शमीर न, ही त ऊंधा ई आहे। हिन जो त पाण सभिनी खे गॾिजी अंत आणणो आहे।